अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी ड्रामनि जी बहितरीन अदाकारा काजल सिंधु केरु ऐं किथां जी आहे? काजल सिंधु खे एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? छा हक़ीक़त में काजल सिंधु हिंदू अदाकारा आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। सिंध जी बहितरीन ऐं पुराणे वक़्त जी ख़ूबसूरत अदाकारा काजल सिंधु नएं देरे सां ताल्लुक़ रखे थी। काजल सिंधु कैरियर जी शुरूआत स्टेज ड्रामनि खां कई। अदाकारा काजल सिंधु 2008 में हिन पंहिंजी तालीम मुकमल करे शोबिज़ इंडस्ट्री में फुल एंट्री कई। काजल सिंधु केतिरनि ई सिंधी ड्रामनि में बि कमु करे चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु केतिरनि ई सिंधी टेली फिल्म में बि कमु करे चुकी आहे। काजल सिंधु कारो सिज, कंडनि जी सेज, दर्दनि जो दरिया। काजल सिंधु खे मस्तानी जे किरदार सां बेपनाह मक़बूलियत मिली। काजल सिंधु पंहिंजे सौट सां पसंदि जी शादी कई ऐं शादी करण खां पोइ घरू मसरूफ़ियात सबबु शोबिज़ जी दुनिया खां ॿाहिरि थी वई। काजल सिंधु ज़ात जी ओॾियाणी हिंदू आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।